कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। तू मुझे नंग तो तक है जाते भजो तो भजो जेको अॻ में धकियो हुनखे छा मिलियो? असांखे रेस्क्यू जी पगूं बदिराईंदो अजाए मुख़्त में मारिजी वेंदासीं। एहतियात सां फायरिंग कंदा पाण बचाए हलिया हलो। अदा मुखे मारींदे हा। ओहो असुल हौसला खता थी विया आहिनि। तू सिधी फायरिंग कर, सिधी फायरिंग कर। अमीर खुदा सुमेर खे त शहरयार सोगो थे भाउ खे तो मारी। शहरयार खे हर हाल में शिकस्त ॾियणी आहे। अदा सोच न झेड़े में आई ध्यान कर। हाँ तू अॻिते वधी हली फायरिंग कर। जी अदा। यार सनावला यार दाह थिया। नालो छाएस कन्न था वजनी तो बुद्धि गवर। हाँ मूं भी ॿुधी सुमेरा या अमीरा। नालो सोलो थस हलो पर ख्याल सां। अदा सुमेर अदा तो ता कुर्बान अदा। ओहो नालो सोलो थसे बार नथी अमीरा। कब्जो टुटी आ संभाल बाग जेको थियो सो थियो। हाँ दुश्मन वरी भी हमलो करे सके तो। तहां बाग संभालियो मां हिकु दफ़ो हिन मसइले सां मोहलिया। तू छुटे असी आयाऊं न। वठ न ॾींदो जे वठ न ॾिए त मां खे गिरफ़्तार करीस। मां खे? हाँ जहिड़ो कर टियों क़त्ल करे चुको आहे। ॾुखंदड़ रग ते आङुर रखीस त टीणो थी लॻे। तव्हां हींअर जज़्बात में आयो। मेहर जी गिरफ़्तारी मुंहिंजे हथ में आहे। तव्हां यकीन करियो। तव्हांजी सुस्ती वधीक ख़तरनि खे जनम ॾींदी। मूं ते बि हमलो करे सघे थो। तव्हां सिर्फ़ हिकिड़ी महिरबानी कयो। कहिड़ी? तव्हां माण्हू छॾे थो उनजे ठिकाणे जी ख़बर ॾियनि। इहो कमु बि कंहिंखे सौंपिया थो पर तव्हां चुस्त रहो। मां तयारु आहियां ऐं अलकार बि तयारु आहिनि। वरी छापो हणो था। हथ न आयो त मुखबरी जी महिरबानी कयो। मां पंहिंजा माण्हू हाणे इन ई कम सां लॻायां थो। ओके मां हलां थो। माशाअल्लाह। रहीम ओ रहीम ये किबला साईं गाड़ी तैयार कर त अस्पताल हलो। मुंशीअ जी सार संभाल लहण लाइ गाड़ी तैयार आहे सरकार। त पोइ हल जल्दी। निहार मूंसां मोहब्बत नथो करे। न न ईअं कीअं थींदो? पोइ जन्नत जे कॾहिं छो आहे? मतां जन्नत इल्ज़ाम पई हणेसि। न न इल्ज़ाम छो लॻाईंदसि? सो बि अहिड़ो ज़रूर को चक्कर आहे। हा निहार खे ईअं न जुगाए मूंसां बेवफ़ाई ऐं धोखो थो करे। अचे त चवांसि, न अचे त ईंदो। छो न ईंदो? न आयो त पाण मिलण वेंदसि। घोड़ा ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो। छा थियो काकी कोड़ी? उहो थियो आहे जेको तुंहिंजो ख्वाब ख़्याल में बि न हो। ॿुधाए बि काकी कोड़ी छा थियो? मुंशी ज़ख्मी थी पियो अथई। न न हा अलाए बचे अलाए न
सच ॿुधाए काकी कोड़ी कौड़ी हणंदी कूड़ ज़बान सड़ेस कौड़ी जाने कम ठाण न की ठाण। हा काकी केर विड़ियो अथसि? इहो मेहार पाडो खणी छोड़ियो अथनि ॻोठ में जंहिंखे असां वते तो विढ़ंदो। मेहार? हा मरे अस्पताल वञी पहुतो पिणे। या रब रहम कजां। काॾे सोणी? अस्पताल अकेली हथे खाली वॾो कद खयो वञे। हसन तो मुंह ते हथ खणी आने मां पुतल चूज़ो बि बागू थो ॾे। अदा हसन हथ कीअं खणंदो? मां कूड़ थो हणां? कूड़ थो ॻाल्हायां न मां? न अदा मुंहिंजो मतिलबु आहे त हसन मुंहुं मारी जहिड़ो न आहे। कई थी मूंसां मुंहुं मारी? हाणे हसन रहंदो हिन ॻोठ में या मां? ॿिन्ही मां क़बर भीड़ो ज़रूर थींदो हिकु। अदा दिलदार ॾाहो थी इन खां भलो आहे त असां ॻोठ छॾियूं। सम्झ सां कमु वठ। मां एॾो बुज़दिल न आहियां जो ॻोठ छॾियां। मां हुननि खां ॻोठ छॾाईंदुसि। अदा चुप कर ऐं बंदि कर इहा वकालत करणु। ज़बान न कपे छॾियां। मां मुंशीअ सां मिटी कंदुसि। ॾिसां त केरु थो मूंखे रोके। रोकींदा जो दिलदार का ॾाढा आहिनि। दिलदार बि पुॼण जहिड़ो अथनि। थंगींदा हा कौड़ी जाने कम ठाण न की ठाण। छो न काकी कोड़ी तुझे हथ में सदाई पेट्रोल छल न बरंदे ॾिसे छिड़की ने देरी न करे। न चओ काकी कोड़ी खे। तू चवीस दिलदार मुंहिंजा थोरा त यादि ई नथी करे। मां इहे ॿुधाए या बरंदे ते तेल विझण। छा ॿुधाइण आई आहीं? मुंशी दुफ थी वियो। दुफ थी वियो? हा दिलदार मेहार हणी धाणा कढी विधसि खणी विया अथसि अस्पताल। अस्पताल? हा भरोसो घटि आहे वञी हयाती बचाईस। मेहार जी मजाल जो मुंशीअ सामणे ज़ाहिर आहे ॿियो कहिड़ो दुश्मन अथसि मुंशीअ जो। कोड़ी जाने कम ठाण न की ठाण। अदा दिलदार मुंशीअ सां पंहिंजो छा? चुप। असां सां माइटीअ जे करे वेठो अथसि। मां ॾिसांसि थो मुठी न लाहे अचां में हुजी त चइजांइ मूंखे। ज़ाहिर आहे ॿी कहिड़ी दुश्मनी आहे मुंशीअ जी। कोड़ी जाने कम ठाण न की ठाण। हा या अल्लाह मुझा मौला हिन न्याणी जो जगह शैतान ऐं शैतानगिरी खे टार मुझा मौला मदद कर असांजी। दिलदार जो असर ॾिसे न मां तू पाण ई खिलिया। दुश्मन खे कमज़ोर न समझबो आहे सन। नथो समझांसि कमज़ोर। जेकॾहिं कमज़ोर हो बि न आहे त हींअर असां बि न आहियूं। मां तव्हांखे इन लाइ ॼणियो त तव्हां मूंखे आज़ार ॾियो। इन लाइ पाले वॾो कयुमि त वॾा थी पंहिंजी हलायो ऐं मां खे कुझु सम्झो ई न। मेहार मोहबत ऐं तूं सभई हिक ॿिए खां ॾन था घुरो। मां वञा त काॾे वञा? अम्मा अम्मा मुंहिंजो मतिलबु हो तुंहिंजी दिलि आज़ारी करणु न। मुंहिंजो मतिलबु आहे दिलदार कुझु बि न आहे। बस बस दिलदार कुझु बि न आहे। बाक़ी तव्हां ॾहे सर आहियो। छा थियो अम्मा? ख़बर हूंदे बि बेख़बर। ख़बर आहे इन लाइ त आयुसि त जीअं हसन खे चवां त टरी वञे। मुंशी अस्पताल में आहे। पुलिस अधे मेहार जे पोयों आहे। पुलिस हिते बि अची सघे थी। जहिड़ो थियो आहे छा? तव्हांखे ख़बर न पई छा? अधे मेहार मुंशीअ खे हणी ढेर करे विधो। मां चयो त इन झेड़ जो ज़िक्र पई कयो। चङो कयईंसि शादी थो करे थोको। हाणे निकिरो छॾियो इन बहस खे। घर खे तालो था हणूं। छो? सवालनि जवाबनि जो वक़्तु न आहे अम्मा। तूं चाचे इब्राहिम जे घर हली वञ। सूबेदार तोखे गिरफ़्तार करण जी धमकी ॾिनी आहे। मूंखे
डॉक्टर साहब को खतरो तो ना है? अञा कुझु चई नथो सघे। सम्झ में नथी अचे वेठो। सूरत हाल तो समझ में अचे थी, ये दिमाग़ी धक आहे, इन जे लाइ कुझु चई नथो सघे। सुठो त पातो आहे, पर चांस तमामु घटि आहे। ॾिसो, महिरबानी कयो, कंहिं बि सूरत में हिनखे ख़तरे खां ॿाहिरि कढो। घबरायो न साईं, अलाह वॾो आहे। थैंक्स। यू वेलकम। बाबा बाबा छा थियो? बाबा साईं, बाबा बाबा ॾिस सोणी आई आहे। बाबा रोअण बंदि कर। बाबा हिन लाइ घोड़ चङो न आहे। बाबा बाबा चयमि न रो। धी आईंसि न। जी मूं अॼु ॾिठो आहे, एॾी वॾी थी वई आहीं। रहीमा जी साईं। ॾिसी थो मुंशीअ जी भी। हाँ ॾिठो। तूं त मुंशीअ जी सार संभाल। मां हिनखे ॻोठ थो वठी वञा। हीअ अकेली हिते अस्पताल में कीअं रहंदी, सम्झी न? केॾांहुं हली वई? मां त वाकई हिकु खाईअ मंझां निकिरी ॿी खाईअ में अची पई आहियां। डप खां हिन घर में घिड़ियसि, फासी वियसि। पाण खे चवे थो प्रोफेसर, लॻे त कोन थो न की घर ई अहिड़ो अथसि। इस्पंगुर जी चपड़ीअ जीअं चिंबड़ी वियो आहे। प्रोफेसर पीर बख्श पाबोड़ी। तोखे छा कंदो प्रोफेसर पाबोड़ी? हा सदोरी, पंहिंजी इज़त बचाइण लाइ एॾा रोलड़ा ॾिसण खां पोइ आकी बाकी पाबोड़ीअ खां डिॼे थी। औरत आहियां, सोचां थी मथां सोढ़ो पइजी वञे छा कंदीमांसि। जेसीं ताईं पीउ सां न मिले तेसीं ताईं तोखे हिम्मत ऐं हौसले खां कमु वठिणो आहे। हा सदोरी, मारवी खे उमिरि झुकाए सघियो हो? जॾहिं मारवी उमिरि आॾो न झुकी हुई त तूं इन ई प्रोफेसर पाबोड़ीअ खां थी डिॼे। इज़त ज़िलत रब जे वसा, पर कुझु शयूं रब माण्हूअ खे बि अता कयूं आहिनि। सोढ़ो पवे त घुटो ॾेई घरां निकिरी वञ। केरु छा कंदो तोखे? ईअं ई कंदसि, पंहिंजे सिर मां कक उहो ई आहियां। इज़त में हथु विधाई, निड़ीअ ते न ॾेई हली वेंदमि। मेहार ते इहो इल्ज़ाम बि असां लाइ चङो न आहे। छो बाबा? असांजी इज़त लीड़ो लीड़ो थी वेंदी। वॾे लाइ ॿिया बि बहाना खोड़। बाबा, चवण में इज़त कान वेंदी, ऐं ॿियो त जंग में सभु कुझु जाइज़ आहे। छा थींदो मूंखे? मेहार खे चुरण जी वांद काई न मिलंदी। मेहार खे चुरण किथे ॾिनो अथमि धीअ? ॿुधाए, फतू त फॾो न त जॾे जो जॾो। रह सक चई त ॾिस न, मेहार मेणू बि खणंदो ऐं संग चटी बि ॾींदो। तकड़ न कर जन्नत, जे हाणे तंग कयईं त इन ते बि सोचींदुसि। ऐं वक़्तु आयो ऐं मेहार न मुड़ियो त पोइ फतू त फॾो न त जॾे जो जॾो। कहिड़ी सलाह था कयो मामा? मेहार मां जान छॾाइण लाइ पिया सोचूं, असली सहक आहे छॾियो अथई। मेहार तो सहकाए, मुड़सा लाटू हिकड़ी उछल में खीर थो टपी वेंदो। असीं आहियूं हाथी मार, असांखे तो सहकाए। ॿुधुम वेझो त वञेसि। वञी चुको आहियां वेझो, डिॼांसि कोन थो मामा। वाकई एजाज़, तूं न मेहार सकियो हो। बाक़ी जोश आयो त मेहार जे घर ते फायर कंदुसि। असलो सॼे ॻोठ में बारूद जी हीअं धप हूंदई धप।
मूंखे वधीक जोश न ॾे असीं आहियूं हाथी मूंखे हाणे हाणे ख़बर पई आहे त तो ही कोई है ही जंग में और तुझे पया तो लगी औरत जो मतलब कमजोर नहीं मियार मैं तो सामी लड़ी सगां थी चिरकी चाटे जी मेहमान वजन ॾिठो अथई ये धक सही धरती में हली वेंदी आहे निहार तो असांखे भाड़ियो सम्झो आहे जो हर हर उलरो थो करे अरे हर हर भगो बीठो आहे फतू त फडो न त जॾे जो जॾो बाबा हिन जी नज़र मुंह में आ शांदू तो दे तॾहिं तो हर हर अचे हाँ हिन जी इहा हिम्मत मुंहिंजी गैरत तो जॻहि असीं आहियूं हाथी मार बेगैरत मां बि न आहियां जन्नत जे बोतान ते हैरान आहियां त माण्हू एतिरो किरी बि सघे थो पर नंक तकींदो अथई तूं वरी कहिड़ो बीठो आहे तूं बि किरल आहे तूं नथो सुञाणी फतू त फटो न त जॾे जो जॾो तव्हां इल्ज़ाम हणी मूंखे झुकाए नथा सघो तव्हां छा हाँ चिरकी चाटे जी मेहमान रक़म वापस कर ऐं आईंदा हे एजाज़ जेकॾहिं मुंहिंजे मुंहं ते चढ़ियो न चिचरे छंदोसांस वञा तो ॿाहिरि ॾिसां मूंखे हथ थो लाहे असीं आहियूं हाथी मार असांखे त चिचरे छोरी काॾे हली वई ख़बर न आहे मुंहिंजे अंतर वारे शिकारीअ खे जाॻाए हली वई रहीमा किबला गोट बि तव्हांजो मुंशी बि तव्हांजो मुंशी बचण न घुरिजे हिकु तीर ॿ शिकार कीअं सरकार हुन मेहार जे घाटे में छोकिरी मुंहिंजे झोलीअ में हलो छा बाग ते ॿीहर हमलो